सूबाई हुकूमतूं सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी फ़ौज ते विझी जान नथियूं छॾाए सघनि। रियासती अमलदारीअ खे पूरी ताक़त सां लागू करणु असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। उन ई तरीक़े सां दहशतगर्दी जो ख़ात्मो न थी सघंदो। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में सॼी क़ौम खे शामिल करण लाइ फ़ाल किरदार अदा करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेशनल एक्शन प्लान जे एपेक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब चयाईं, नरम रियासत सीड़पकारनि जो एतमाद हासिल नथी करे सघे। दहशतगर्दीअ में मुब्तला कमज़ोर रियासत में मज़बूत मईशियत जो तसव्वुर नथो करे सघिजे। चीनी शहरनि बाबति सिक्योरिटी नाकामी ते कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस हटाइण जो मुतालबो। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब चयो आहे त इंटेलिजेंस जी नाकामी जो ज़िम्मेवार केरु आहे, कंहिंखां पुछाणो कजे। मुल्की सालिमियत लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। आर्मी चीफ बिना देर कोर कमांडर्स इजलास तलब करे, जंहिं में सिक्योरिटी नाकामी जो जाइज़ो वरितो वञे। ख़ैराती अस्पतालुनि खे ॾिनल टैक्स छूट ख़त्म करण जो फ़ैसिलो। सेनेट जे नाणे बाबति कमेटी ख़ैराती अस्पतालुनि ते सेल्स टैक्स लॻाइण जी हिमायत करे छॾी। सेनेटर सलीम मांडवीवाला चयो आहे त हिकु ट्रस्टी अस्पताल 2 लख जो बिल अदा न करण ते मयत वारसनि खे न ॾिनी। जेकॾहिं हुकूमत टैक्स छूट ॾेई रही आहे त उन्हनि अस्पतालुनि जो ऑडिट बि थियणु घुरिजे। सखर बैराज जो दरवाज़ो लुढ़ी वञण खां पोइ इरसा सिंध जे हिसे जो 50% पाणी घटाए छॾियो। सिंध खे पाणी जी घुर्ज 1,80,000 क्यूसिक आहे। सूबे खे 90,000 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे। इरसा इख्तियारनि मूजिबि सखर बैराज जो दरवाज़ो लुढ़ी वञण बैदि पाणी वहिकरनि जो दबाव घटि करण लाइ पाणी जो अधु हिसो घटायो आहे। पाणी जी फ़राहमी घटिजण सबबि वोणनि, केले ऐं सारियलो फ़सुल तोड़े वेझारो मुतासिर थियण जो ख़दशो। ऐं मलीर जे भैंस कॉलोनी में सोहरे हथां बेवा नूंहुं क़तल। जवाबदार तेज़ धार वारे औज़ार सां कोसर जो गलो कपे छॾियो। पुलिस मूजिबि औरत शादी करण पे वञे चाहे कावड़ में अची सोहरे बेवा खे क़तल करे छॾियो।